ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। ब्यूरो जी रिपोर्ट मुताबिक़ बहराम टाउन जे मदरसे में कुरैशी नेचुरल मेडिसन मुफ़्त तिबी कैंप जंहिंमें इलाइक़े जे सभई मरीज़नि कामुण, शुगर, ख़ारिश, मअदो, ज़ुकाम, खंघि, पथरी, पुराणो बुख़ार, जोड़नि जो सूर समेत मुख़्तलिफ़ बीमारियुनि जो टेस्ट करण बैदि दवाऊं मुफ़्त ॾिनियूं वयूं। उन मौक़े ते इंचार्ज डॉक्टर सुहेल अमन पतूजो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त यूनानी हिकमत जो इलाज तमामु बहितरीन आहे। फी सबिलिल्लाह ख़िदमत ख़ल्क़ चकास करण बैदि 355 मरीज़नि जी चकास सां गॾोगॾु मुफ़्त दवाऊं पिणु ॾिनियूं आहिनि। हुन वक़्तु असीं जमालदीन मक्सी ऐं ख़लीकुर रहमान जन जा शुक्रगुज़ार आहियूं जंहिं बहराम शहर जे मदरसा बदरुल उलूम तहफ़ुज़ुल क़ुरान अल करीम में मुख़्तलिफ़ ॻोठनि खां आयल सभई मरीज़नि जे मुफ़्त में इलाज कराए ख़ैर जी कम में मदद कराई ऐं अल्लाह पाक दर्जा बुलंद कंदुसि। हर माण्हूअ खे गुज़ारिश आहे त ख़िदमत इंसानियत सां गॾु इबादत सम्झी कमु करण में सुकून राहत बि आहे ऐं मरीज़नि जूं दुआऊं बि मिलनि थियूं।